अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त तव्हां ज़मीन जो सैर करियो ऐं पोइ ॾिसो त रसूलनि खे कूड़ो चवण वारनि जो कहिड़ो अंजाम थियो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछ त आसमाननि ऐं ज़मीन में जेकी कुझु आहे सो कंहिंजो आहे। तूं ई चओ त सभु कुझु अल्लाह लाइ ई आहे। हुन पाण ते रहमत ऐं बाज करण खे वाजिब करे छॾियो आहे। तंहिं करे तव्हां जी नाफरमानी ऐं सरकशीअ ते जल्द पकड़ नथो करे। हू क़यामत जे ॾींहुं ज़रूर अवां सभिनी खे गॾु कंदो, जंहिंमें को बि शक न आहे। पोइ जिन पंहिंजे पाण खे खसारे में विधो उहे ईमान न आणींदा। राति जी ऊंधाई ऐं ॾींहं जे सोजरे में रहंदड़ हर शइ उन ई अल्लाह जी आहे ऐं उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त छा आसमाननि ऐं ज़मीन जे पैदा कंदड़ अल्लाह खे छॾे ऐं के ॿिए खे वली मददगार या कारसाज़ बणाया उहो सभु कंहिंखे खाराए ऐं प्यारे थो ऐं खेसि नथो खारायो वञे। चओ त बेशक मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे त आउं सभ खां पहिरियों फर्माबरदार थियां, इस्लाम क़बूल करियां ऐं पिणु हुकुम ॾिनो वियो आहे त तूं कॾहिं बि मुशरिकनि मां न थी जाईं। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त बेशक जेकॾहिं मां पंहिंजे रब जी नाफरमानी कई त हिकु वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो, जंहिं खां उन ॾींहुं उहो अज़ाब टरी वियो तंहिं ते हुन यानी अल्लाह वॾो रहम कयो ऐं उहो ई वॾी कामयाबी ऐं मुराद मारण वारो आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे को दुख नुक़सान या तकलीफ़ पहुचाइण चाहे त उन खां सवाइ ॿियो को बि न आहे जेको उन खे लाहे सघे। ऐं जेकॾहिं हू तोखे को सुख या फ़ाइदो रसाए त केरु आहे जो उन खे रोके सघे। हू हर शइ ते पूरो पूरो क़ादिर ऐं वस वारो आहे ऐं हू पंहिंजे बाननि मथां गालिब आहे, यानी पूरो पूरो इख्तियार रखे थो ऐं हू कमाल हिकमत वारो ऐं खूब ख़बर रखंदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछ त कंहिंजी शायदि सभ खां वॾी ऐं मोतबर आहे। चओ अल्लाह जी। उहो अल्लाह जेको मुंहिंजे ऐं तव्हां जे विच में शाहिद आहे ऐं ही क़ुरान मूं ॾांहुं वही कयो वियो आहे त तव्हां खे ऐं जिन ताईं इहो क़ुरान पहुचे उन्हनि सभिनी खे ख़बरदार करियां। छा तव्हां वाकई अहिड़ी शाहिदी ॾियो था त अल्लाह सां गॾु ॿिया इलाह महबूद आहिनि? चओ त मां हरगिज़ अहिड़ी शाहिदी नथो ॾेई सघां ऐं चओ त यकीनन उहो हिकिड़ो ई बंदगी जे लाइक़ आहे ऐं बेशक आउं उन्हनि खां बेज़ार आहियां जिन खे अवी साण सां शरीक करियो था, जिन खे असां किताब ॾिनो आहे। से हिन पैगंबर खे ईअं सुञाणीनि था जीअं बिना शक शुबे जे पंहिंजे पुटनि खे सुञाणीनि था, पर जिन पाण खे खसारे में विधो से कॾहिं बि ईमान न आणींदा।